तू जो फैसला तू जो जारी है जिक्र खुदा सा सबनी मुरीदन जी थई दिलड़ी ठारी रब कायो थई मरहबा 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 शल्ले वसंदी रागई दरगाह मरहबा शल्ले वसंदी रागई दरगाह मरहबा वसंदी रागई दरगाह मरहबा मरहबा वसंदी रागई दरगाह जी साईया सफर मरहबा जी साईया सफर अली शाह जी साईया सफर अली शाह जी साईया अज़ीमुशान रैली आज दिलबर दस्तगीर जे बचड़न जी हीअ रैली ऐं शान गौस आज़म जी रैली सभिनी दोस्तनि खे दावत जे लाइ अर्ज़ु करण आया आहियूं ऐं इंशाअल्लाह पीरे तरीक़त रहबर शरीयत सैयद सादात मुर्शिद करीम सखी सैयद मोहम्मद आसिफ अली शाह जिलानी सभिनी सगिन वारनि खे अॼु दावत ॾियण लाइ हिते सगिन शहर में आया आहिनि ऐं सभिनी खे दावत ॾियण लाइ हलो हलो दरगाह आलिया रानीपुर शरीफ हलो 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 दरगाह आलिया रानीपुर शरीफ हलो यारीअ जो ॾींहुं ॿारीअ जी राति यारीअ जो ॾींहुं ॿारीअ जी राति वॾी यारी रानीपुर शरीफ वॾी यारी सभिनी दोस्तनि खे साईं जन दावत ॾियण आया आहिनि हथ मथे करे तो सभई फौज दस्तगीर हथ मथे करे तो सभई फौज दस्तगीर जी यारी जो ॾींहुं ॿारीअ जी राति वॾी यारी दरगाह आलिया गौसिया रानीपुर शरीफ पीरे तरीक़त रहबर शरीयत सैयद सादात मुर्शिद करीम सखी सैयद मोहम्मद आसिफ अली शाह जिलानी जे यारी में पूरे पाकिस्तान जा वॾा आलिम सगोरा वॾा नाथवान शिरकत कंदा सभिनी दोस्तनि खे दावत अर्ज़ कयूं था चाचे गुलाम कादर खे बि दावत अर्ज़ कयूं था चाचे गुलाम कादर खे खणी वञंदासीं मोटरसाइकिल ते बाबा सभिनी दोस्तनि खे दावत अर्ज़ कयूं था हलो हलो दरगाह वाली रानीपुर शरीफ हलो यारीअ जो ॾींहुं ॿारीअ जी राति साईं जन पाण तशरीफ़ खणी आया आहिनि तव्हां दोस्तनि खे दावत ॾियण लाइ हलो हलो दरगाह वाली रानीपुर शरीफ हलो हथ मथे करे चवंदासीं फौज दस्तगीर शफ़क़त जो हर एक सिकायल है तुझे नूरानी चेहरे साईं हर करके मायल हर अंदाज़ है प्यारा प्यारो प्यारो आहे मुर्कन तुम जो आहे मुर्कन तुम जो आहे मुर्कन तुम जो साईया सफर अली शाह जी साईया सफर अली शाह जी साईया सफर अली शाह जी साईया सफर अली शाह सिंध जो सारियूं दादू सोनियूं रानीपुर में मिसाल मंजिल पाक जा नाराग तेरे मौला जलाला मुझको नाराए हैदर 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 मुन्ने गिरले परेशानी मुन्ने गिरले परेशानी मुन्ने गिरले परेशानी परेशानी जी साईया सफर अली शाह जी साईया सफर अली शाह जी साईया सफर अली शाह अज़ीमुशान रैली शान गौस आज़म रैली सगिन शहर में उठ गाॾनि ते मदीने वारे साईं जी सुन्नत ते अमल करण लाइ मुझे महबूब मुर्शिद करीम साईं रानीपुर जे रहबर पीरे तरीक़त रहबर शरीयत साईं मोहम्मद आसिफ अली शाह जिलानी अॼु मदीने वारे साईं जे सुन्नत ते अमल कंदे उठनि ते सवार थी आहिनि उठनि ते सवार थी तव्हां दोस्तनि खे
अजीम शान यारी वडी यारी ते हलो हलो दरगाह आली रानीपुर शरीफ हलो यारी जो ॾींहुं ॿारीअ जी राति तव्हां सभिनी दोस्तनि खे दावत अर्ज़ कयूं था साईं जन पाण दावत ॾियण पहुची विया आहिनि तव्हां सगिल शहर वारनि खे ऐं सगिल शहर वारनि खे दावत ॾियण लाइ साईं जन पाण पहुची विया आहिनि हलो हलो दरगाह आली रानीपुर शरीफ हलो हथ मथे करो तो सभई फौज दस्तगीर मरहबा अल्हम्दुलिल्लाह पीरे तरीक़त रहबर शरीयत सैयद सादात मुर्शिद करीम सखी सैयद मोहम्मद आसिफ अली शाह जिलानी दामत बरकातु आलिया जद अज सभिनी दोस्तन के दावत ॾियण लाइ सगिन शहर में पहुची विया आहिनि सगिन शहर में पहुची विया आहिनि हलो हलो दरगाह आली रानीपुर शरीफ हलो 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 दरगाह आली रानीपुर शरीफ हलो यारीअ जो ॾींहुं ॿारीअ जी राति यारीअ जो ॾींहुं ॿारीअ जी राति अज़ीम शान प्रोग्राम इंशाअल्लाह यारी शरीफ जो सालन खां वठी सदिन खां वठी थींदा यारी शरीफ मुस्ताफ़ लतीफ़ यारीअ जी दावत बाबा यारीअ जो ॾींहुं ॿारीअ जी दावत रानीपुर शरीफ दरगाह आली रानीपुर शरीफ वॾी यारी तव्हां सभिनी दोस्तनि खे सगिन वारनि खे साईं जन जे तरफ़ां दावत अर्ज़ कयूं था तव्हां सभिनी दोस्तनि खे दावत अर्ज़ हुजे यारीअ जो ॾींहुं ॿारीअ जी राति यारीअ जो ॾींहुं ॿारीअ जी राति अज़ीम शान महफ़िल जंहिंमें पूरे पाकिस्तान खां वॾा उलमा इकराम सैयद सादात गादी नशीद ऐं बहितरीन नातख़्वान शिरकत कंदा सॼी राति रूहानी नूरानी महफ़िल हलंदी तव्हां सभिनी दोस्तनि खे दावत अर्ज़ कयूं था हलो हलो यारीअ जो ॾींहुं ॿारीअ जी राति दरगाह आली रानीपुर शरीफ हलो हथ मथे करे तो सभई फौज दस्तगीर Destagir